वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आसिफ ज़रदारी, चौधरी शिजायत हुसैन ऐं पंजाब जे गवर्नर सां टेलीफ़ोन ते राब्ता कया आहिनि। पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जे हवाले सां वफ़ाक़ में हुक्मरान इत्तेहाद जा सलाह मशवरा जारी आहिनि। उन हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आसिफ ज़रदारी, काफ लीग जे सरबराह चौधरी शिजायत ऐं पंजाब जे गवर्नर बलीकुर रहमान सां टेलीफ़ोन ते राब्ता कया आहिनि। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म टिनी अॻवाननि खे फ़ोन कयो ऐं पंजाब असेंबली जे स्पीकर तरफ़ां असेंबली इजलास खे गैर आइनी करार ॾियण खां पोइ जी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ज़रियनि ॿुधायो आहे त हुकूमती अॻवाननि इतफ़ाक़ कयो आहे त इत्तेमाद जे वोट जे हवाले सां आइन ऐं क़ानून ते अमल यकीनी बणायो वञे। हुकूमती अॻवाननि जो मौक़िफ़ आहे त आइन जो आर्टिकल 130 ऐं पंजाब असेंबली जा क़ाइदा क़ानून साफ़ ज़ाहिर आहिनि। जेकॾहिं परवेज़ इलाही इत्तेमाद जो वोट न वरितो त गवर्नर आइन मूजिबि पंहिंजो किरदारु अदा कंदो। ज़रियनि मूजिबि हुक्मरान इत्तेहाद आइनी ऐं क़ानूनी माहिरनि सां बि सलाह मशवरा मुकमल करे वरिता आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त बेइतमादी रिथ जमा हुजे या इत्तेमाद जे वोट जो मामिलो हुजे त इजलास गवर्नर ई घुराईंदो। पंजाब जे गवर्नर जे घुरायल इजलास खे स्पीकर नथो रोके सघे। पंजाब असेंबली जे स्पीकर गवर्नर जे चवण ते अॼोको इजलास घुराइण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ सूबे में सियासी बहरान शिदत अख़्तियार करे वियो आहे। पंजाब जे गवर्नर तरफ़ां इत्तेमाद जो वोट वठण जे लाइ ॿिनि सिफ़नि ते ॿधल चार्ज शीट जे जवाब में स्पीकर ॿिनि सिफ़नि जी रूलिंग जारी करे छॾी, जंहिं में हुन गवर्नर तरफ़ां इजलास घुराइण जो अमल गैर आइनी करार ॾेई छॾियो। यादि रहे त असेंबली इजलास न थियण बावजूदि मुस्लिम लीग नून अॼु पंजाब असेंबली अचण ऐं एहतिजाज जो ऐलान करे रखियो आहे। ॿिए तरफ़ असेंबली सेक्रेटरीट गवर्नर जे हुकुम ते इजलास घुराइण जो गिज़्ट नोटिफिकेशन बि जारी नाहे कयो, जॾहिं त स्पीकर पंहिंजे तलब कयल इजलास खे गुज़िरियल राति जुमे ताईं मुलतवी करे छॾियो हो। पंजाब असेंबली जे चीफ वहीद मूजिबि मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी ऐं इत्तेहादी पार्टियुनि जा मेंबर अॼु पंजाब असेंबली पहुचंदा। हुननि चयो हो त मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं अॼु ॿिनि पहरनि जो 4 वॻे गवर्नर जे नोटिफिकेशन मूजिबि पंजाब असेंबली पहुचंदियूं। ख़लील ताहिर सिंधु मूजिबि हुकूमत जेकॾहिं पंजाब असेंबली जा दरवाज़ा बंदि कया त पोइ उते ई इजलास मुनक़द कंदासीं। जेकॾहिं हुकूमत इजलास न घुरायो न ई वॾे वज़ीर खां इत्तेमाद जो वोट वरितो त गवर्नर वटि अख़्तियार आहे त उहो पंजाब जे वॾे वज़ीर खे DD नोटिफाई करे सघे थो। हुन चयो त परवेज़ इलाही वटि हाणे हिकु ई ऑप्शन आहे त उहो इत्तेमाद जो वोट वठे। ॿी सूरत में हू आइनी तौर ते पंहिंजे उहिदे ते बरक़रार नथो रही सघे। स्पेशल जज सेंट्रल तकराई ट्वीट केस में नामज़द सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। स्पेशल जज सेंट्रल आज़म खान तकराई ट्वीट केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, जंहिं में PTI अॻवान सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त आज़म सवाती हिकु ई ॾोह ॿ भेरा कयो, उन लाइ अदालत जवाबदार जी ज़मानत रद्द करे थी। ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर रिज़वान अब्बासी दलीलनि में ट्विटर ते अकाउंट वेरिफिकेशन जो तरीक़ो ॿुधायो। हुन चयो त आज़म सवाती जे अकाउंट ते ब्लू टिक आहे ऐं खेसि मशहूर शख़्सियतनि फॉलो कयो आहे, जंहिं में सियासी ऐं सहाफ़ी शख़्सियतूं पिणु शामिल आहिनि। जॾहिं त आज़म सवाती पंहिंजे ट्विटर अकाउंट तां कॾहिं बि इनकार नाहे कयो। ॿुधणी दौरान सरकारी वकील ऐं प्रोसिक्यूटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त जी मुख़ालफ़त कई। धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ अदालत सॻोड़ी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे सेनेटर आज़म सवातीअ जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जज आज़म खान पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदे लिखियो त आज़म सवाती हिकु ई ॾोह ॿ भेरा कयो, उन लाइ संदसि ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कई वञे थी। यादि रहे त कोयटा जी मक़ामी अदालत सेनेटर आज़म सवाती मथां दाख़िल समूरा केस ख़तमु करे छॾिया हुआ। मुस्लिम लीग नून 31 दिसंबर ते वफ़ाक़ी गादी वारे शहर में थींदड़ मकानी चूंडूं रोकाइण जी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। मकानी चूंडुनि जे लाइ मुस्लिम लीग नून जे चेयरमैन जे उम्मीदवार शहज़ाद औरंगज़ेब तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त जे मौक़िफ़ में चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां यूनियन काउंसिल्स जो अंग वधायो वियो आहे, जंहिंखां पोइ यूनियन काउंसिल्स 101 खां 125 थी वियूं आहिनि।
दरख़्वास्त में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन खे पुराणी वोटर्स लिस्ट मूजिब चूंडूं कराइण खां रोकियो वञे। इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन 101 यूनियन काउंसिलनि ताईं हो। दरख़्वास्त में वधीक चयो वियो आहे त हाणे उन्हनि 101 यूनियन काउंसिलनि जो वजूद नाहे रहियो। वफ़ाक़ी हुकूमत ब लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम जी तजवीज़ ॾिनी आहे। ॿिए तरफ़ पीटीआई जे अली नवाज़ आवाण ब हुकूमत ख़िलाफ़ तोहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त यूनियन काउंसिल जे मामले ते हाई कोर्ट अॻे ई फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। हाई कोर्ट वधीक यूनियन काउंसिलूं वधाइण खां रोकियो हो। यूनियन काउंसिलनि जो अंग वधाए तोहीन अदालत कई वई आहे। अली नवाज़ आवाण जी दरख़्वास्त में मुतालबो कयो वियो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि जे ख़िलाफ़ तोहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। गुज़िरियल ॾींहुं तोहीन अदालत जी कार्रवाई कई वई हुई। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो हो त इस्लामाबाद में मकानी चूंडूं हर सूरत में 31 डिसंबर ते ई थींदियूं। तहरीक इंसाफ़ क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ाइन जी मंज़ूरी लाइ हिकु दफ़ो ॿीहर सुप्रीम कोर्ट सां राब्ते जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब पीटीआई इस्तीफ़ाइन जी मंज़ूरी लाइ हिकु दफ़ो ॿीहर सुप्रीम कोर्ट वेंदी। उन सिलसिले में कानूनी माहिरनि तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। क़ौमी असेंबली जे स्पीकर तरफ़ां इस्तीफ़ाइन जी मंज़ूरी में देर सबबि तहरीक इंसाफ़ सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। उन सिलसिले में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त पीटीआई ऐवान में वञण जो ऐलान कयो त इजलास मुलतवी कयो वियो। इस्तीफ़ाइन जी मंज़ूरी लाइ स्पीकर जे आॾो वञण जो ऐलान कयो त स्पीकर मोकल ते रवानो थी वियो। ज़रियनि मूजिब लाॻीतो देर सबबि पीटीआई हिन मामले ते सुप्रीम कोर्ट सां राब्ते जो फ़ैसिलो करे वरितो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान बाबति पाकिस्तान जी पॉलिसी ते नज़रसानी करण ते ज़ोर ॾिनो आहे। वाशिंगटन में अमरीकी मीडिया सां ॻाल्हियुनि में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त टीटीपी बाबति असांखे पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी करणु घुरिजे ऐं टीटीपी जे मसइले खे मुंहुं ॾियण लाइ जामे हिकमत अमली जी ज़रूरत आहे। हुन चयो त असां रस्तो अफ़गान अबूरी हुकूमत सां तावन जो आहे त जीअं हिन मसइले खे मुंहुं ॾेई सघिजे ऐं उहो मसइलो मुंहिंजो पसंदीदा रस्तो हूंदो। उन मसइले खे मुंहुं ॾियण लाइ उहो हिकु ई रस्तो आहे। बिलावल भुट्टो वधीक चयो त असां अमेरिका सां मिली कमु करण जा ख़्वाहिशमंद आहियूं। ॿतरफ़नि लाॻापियल खे हथी ॾियणु चाहियूं था। हुन चयो त अमेरिका सां मुख़्तलिफ़ मामलनि ते राब्तो रहंदो आहे जॾहिं त पाकिस्तान ऐं अमेरिका मुख़्तलिफ़ शोबनि में अॻियां वधी सघनि था। बिलावल भुट्टो चयो त परॾेही वज़ीर जो उहिदो संभालण खां पोइ परॾेही पॉलिसी खे अहमियत ॾिनी आहे। खिते में अमन इस्तेहकाम लाइ अमेरिका जूं कोशिशूं तारीफ़ जोगियूं आहिनि जॾहिं त पाकिस्तान जा अमेरिका सां मुआशी मुफ़ाद जुड़ियल आहिनि। परॾेही वज़ीर वधीक चयो त पाकिस्तानी कम्यूनिटी वॾे अंग में अमेरिका में कारोबार करे रही आहे। ज़राअत सिहत ऐं ॿियनि शोबनि में तावन जा मौक़ा मौजूद आहिनि। कुझु वक़्त खां पाकिस्तान खे मुख़्तलिफ़ बहिराननि खे मुंहुं ॾियणो पियो आहे जॾहिं त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जी बदतरीन असरनि खे मुंहुं ॾिनो। मौसमियाती चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ आलमी बिरादरी सां मिली कमु कंदासीं। पीटीआई अॻवान ऐं अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शेरीन मज़ारी जो मुड़ुसु लाॾाणो करे वियो। शेरीन मज़ारी जे घर भातियुनि तरफ़ां संदसि मुड़ुसु डॉक्टर ताबिश हाज़ुर जी लाॾाणी जी तस्दीक़ कई वई आहे। घर भातियुनि मूजिब डॉक्टर ताबिश हाज़ुर जी जनाज़े निमाज़ शाम 4 वॻे 75 बी ब्लॉक मॉडल टाउन लाहौर में अदा कई वेंदी। शेरीन मज़ारी जो मुड़ुसु डॉक्टर ताबिश हाज़ुर ॿारनि जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रियासत कंहिं बि दहशतगर्द ग्रुप या तंज़ीम जे साम्हूं न झुकंदी पर दहशतगर्दनि खे आईन ऐं कानून मूजिबि मुंहुं ॾिनो वेंदो। बनू जे सीटीडी कंपाउंड ऐं दहशतगर्दी जे ॿियनि कार्रवाइनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे वज़ीर आज़म चयो त दहशतगर्दी ज़रिए पाकिस्तान में अफ़रा तफ़री पकेड़ण जी नाकाम कोशिश खे चीभाटे छॾींदासीं। दहशतगर्दी क़ौमी सलामती जो हसास मसइलो आहे। उन ते इज्तिमाही सोच लाइ लाहे अमल जी ज़रूरत आहे। रियासत कंहिं बि दहशतगर्द ग्रुप या तंज़ीम जे साम्हूं न झुकंदी। दहशतगर्दनि खे आईन ऐं कानून मूजिबि मुंहुं ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म चयो त वफ़ाक़ी हुकूमत दहशतगर्दनि जे ॿाहिरीं सहूलियतकारनि ऐं पनाहगाहनि जो पतो लॻाईंदी। समूरी क़ौम पंहिंजी बहादुर फ़ौज सां गॾु दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कंदी।
वज़ीर आज़म दहशतगर्दी ख़िलाफ़ विढ़ंदड़ फोर्सिस जे जज़्बे ऐं अज़म खे ख़राज तहसीन पेश कयो। नेब तरमीम खां पोइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ रेफरेंस नेब खे वापसि उमाणिया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि एहतसाब अदालत नेब तरमीमी ऑर्डिनेंस तहत रेफरेंस नेब खे वापसि उमाणिया, जंहिं में जवाबदारनि मथां 11 करोड़ जो इल्ज़ाम हो। नेब में कयल नए तरमीम खां पोइ 50 करोड़ जे इल्ज़ाम खां पोइ नेब केस बणिजे थो। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नेब तरमीमी ऑर्डिनेंस तहत रेफरेंस लाॻापियल फोरम खे उमाणण जा हुकुम जारी करे छॾिया। यादि रहे त एहतसाब अदालत जे जज असगर अली जो मुद्दो मुकमल थियण ते मोहम्मद बशीर बतौर एडमिनिस्ट्रेटिव जज रेफरेंस जी ॿुधणी कई। अदालत तोशाखाना केस में नवाज शरीफ जी गैर हाज़िरी ते केस इश्तिहारी ॾिनो हो। बनू में सीटीडी कंपाउंड ते क़ब्ज़ 25 दहशतगर्द मुक़ाबले दौरान मारिजी विया, जॾहिं त ऑपरेशन में 3 एहलकार पिण शहीद थी विया। पाक फौज जे तर्जुमान मेजर जनरल अहमद शरीफ चयो आहे त बनू में सीटीडी जे कंपाउंड में फायरिंग जी ॾे-वठि दौरान 25 दहशतगर्द मारिजी विया, 7 हथियार फिटा कया, जॾहिं त 3 खे फरार थींदे गिरफ़्तार कयो वियो। ऑपरेशन में पाक फौज जो 1 सूबेदार ऐं 2 सिपाही पिण शहीद थिया, जॾहिं त 3 ऑफिसरनि समेत 10 जवान पिण ज़ख़्मी थिया आहिनि। DGISPR बनू में सीटीडी कंपाउंड ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा तफ़सील ॿुधाईंदे चयो त 18 दिसंबर ते बनू में सीटीडी कॉम्प्लेक्स में 35 दहशतगर्द मौजूद हुआ। सीटीडी कंपाउंड ते ॿाहिरि खां को बि हमलो नाहे थियो। सीटीडी वटि गिरफ़्तार दहशतगर्दनि उहा सूरतहाल पैदा कई। जांच दौरान दहशतगर्दनि मां 1 सीटीडी जवान खां हथियार फुरण खां पोइ 2 गिरफ़्तार चोटी साथियुनि खे आज़ाद करायो, जंहिं खां पोइ समूरा दहशतगर्द ॿाहिरि निकिता ऐं मालखाने मां वधीक हथियार हासिल करे फायरिंग कई। दहशतगर्द अफ़गान वञण लाइ महफ़ूज़ रस्तो घुरी रहिया हुआ, जंहिंजे फरार थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। ISPR जे तर्जुमान मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त शहीदनि जूं अज़ीम कुर्बानियूं असांजा इरादा वधाईंदियूं आहिनि। सरहद पार खां दहशतगर्दी जी जेका ताज़ी लहर आहे, उनखे उभरण न ॾिनो वेंदो। जेको असांजे ख़िलाफ़ बीहंदो, उन्हनि खे चीभाटण जी पूरी ताक़त ऐं इरादो रखूं था। नेब तरमीम खां पोइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ रेफरेंस नेब खे वापसि उमाणिया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि एहतसाब अदालत नेब तरमीमी ऑर्डिनेंस तहत रेफरेंस नेब खे वापसि उमाणिया, जंहिं में जवाबदारनि मथां 11 करोड़ जो इल्ज़ाम हो। नेब में कयल नए तरमीम खां पोइ 50 करोड़ जे इल्ज़ाम खां पोइ नेब केस बणिजे थो। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नेब तरमीमी ऑर्डिनेंस तहत रेफरेंस लाॻापियल फोरम खे उमाणण जा हुकुम जारी करे छॾिया। यादि रहे त एहतसाब अदालत जे जज असगर अली जो मुद्दो मुकमल थियण ते मोहम्मद बशीर बतौर एडमिनिस्ट्रेटिव जज रेफरेंस जी ॿुधणी कई। अदालत तोशाखाना केस में नवाज शरीफ जी गैर हाज़िरी ते केस इश्तिहारी ॾिनो हो। भारतीय मीडिया रिपोर्ट मूजिबि आरफी जावेद गॾियल अरब इमारतनि जे कानूननि जी भञकड़ी कंदे अवामी हंध ते गैर शरई कपिड़ा पहिरियल वीडियो शूट कई, जंहिं सबबि खेसि दुबई पुलिस हिरासत में वरितो। आरफी जावेद मुत्तहिदा अरब इमारात जे दौरे दौरान पंहिंजे ईंदड़ प्रोजेक्ट जी शूटिंग करे रही हुई। अदाकारा गुज़िरियल कुझु ॾींहं खां पंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते तस्वीरूं ऐं वीडियो शेयर करे रही हुई, पर हाणे हू दुबई में फासी वई आहे। रिपोर्टनि मूजिबि अदाकारा खां पुलिस मामले ते पुछा ॻाछा कंदी ऐं जांच बि कई वेंदी। उहो बि अंदाज़ो लॻायो पियो वञे त मुत्तहिदा अरब इमारात जे मक़ामी अख़्तियारनि आरफी जी भारत वापसीअ जी टिकट बि रद्द करे सघे थी। वाज़े रहे त आरफी जावेद अक्सर करे सोशल मीडिया ते पंहिंजी नामुनासिब फैशन सेंस सबबि तनक़ीद जो निशानो बणिजंदी आहे।